अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ इस्तस्क़ा मूसा लिक़ौमिही फ़क़ुलना इज़रिब बिअसाकल हजर फ़ंफ़जरत मिन्हु इस्नता अशरत ऐना क़द अलिम कुल्लु उनासिम मशरबहुम कुलू वशरबू मिन रिज़्क़िल्लाहि वला तअसौ फ़िल अर्ज़ि मुफ़सिदीन वइज़ क़ुल्तुम या मूसा लन नस्बिर अला तआमिन वाहिदिन फ़दअ लना रब्बक युख़रिज लना मिम्मा तुंबितुल अर्ज़ु मिन बक़लिहा व किस्साइहा व फूमिहा व अदसिहा व बसलिहा क़ाल अतस्तब्दिलून अल्लज़ी हुव अदना बिल्लज़ी हुव ख़ैर इहबितू मिस्रन फ़इन्न लकुम मा सअलतुम वज़ुरिबत अलैहिमुज़्ज़िल्लतु वल्मस्कनतु वबाऊ बिग़ज़बिन मिनल्लाह ज़ालिक बिअन्नहुम कानू यकफ़ुरून बिआयातिल्लाहि व यक़्तुलून अन्नबिय्यीन बिग़ैरिल हक़्क़ ज़ालिक बिमा असव व कानू यअतदून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अॼु तारीख़ 14 अप्रैल असां सूरतुल बक़रा मंझां दर्स जेको पोइते रहियल हुयो वरी अल्हम्दुलिल्लाह शुरू कयो आहे। रमज़ानुल मुबारक जे महीने जे करे महीनो ॾेढ जेको आहे सो पंहिंजो छुटी हुई। हिन आयत हिन रुकू खां अॻु में जेको रुकू तव्हां असां पढ़ियोसीं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जो बयानु फ़रमायो। छो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फ़िरौननि वटि रहियल हुया, उन्हनि खां आज़ादु थिया, पोइ इहे कंहिं मैदान जी तरफ़ आया। अल्लाह तबारक व तआला हिननि खे मोकिलियो उन मैदान तीह जी तरफ़। जॾहिं आया अल्लाह तबारक व तआला जो असल में हिननि खे उते हुकुम हुयो त इते हिकिड़ी क़ौम रहे थी पई, क़ौम अमालेका जेका आहे उन सां तव्हांखे पंहिंजो जिहाद करिणो आहे। पोइ हिननि हिन शइ जो इनकार कयो त न असां उन्हनि सां कोन विड़ी सघंदासीं। ठीकु आहे, उन इनकार जे करे अल्लाह तबारक व तआला हिननि खे 40 साल वरी इन मैदान जे अंदरि ई रहायो, जेको मैदान जंहिंमें निकिता। हाणे ज़ाहिर आहे 40 साल जो अरसो जंहिं जॻह ते माण्हू रहे थो त उते उन्हनि खे पाणी जी ज़रूरत पवंदी आहे। पाणी जे ज़ाहिर आहे उन माण्हू खे लॻंदी त पाणी पीअंदो, विंझंदो, गुसल कंदो, लटो कपिड़ो बि पाणी वग़ैरह सां धोइजे थो, सफ़ाई वग़ैरह बि थिए थी पाणी जी, जेको पाणी जी ज़रूरत। ॿियो उन्हनि खे खाद खुराक जी बि ज़रूरत पवंदी आहे। त इन्हनि सभिनी शयुनि जो अल्लाह तबारक व तआला हिते ज़िक्र फ़रमाए थो। वइज़ इस्तस्क़ा मूसा लिक़ौमिही, जंहिं वक़्तु जेको आहे सो पंहिंजो पाणी घुरियो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, तलब कयो पाणी मूसा पंहिंजी क़ौम जे लाइ। फ़क़ुलना, पोइ असां चयोसींसि त इज़रिब बिअसाकल हजर, पंहिंजी जेका आहे पंहिंजो हणो लठ जेका आहे पंहिंजी पथर खे। फ़नफ़जरत मिन्हु इस्नता अशरत ऐना, पोइ फुटी निकिता उन मंझां इस्नता अशरत ऐना, पाणी जा 12 चश्मा। हाणे ॻाल्हि इहा त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां पाणी जी घुर कई, तलब कई त अल्लाह असांखे पंहिंजी क़ौम जे लाइ पाणी घुरियऊं। अल्लाह तबारक व तआला चयुसि त फ़क़ुलना इज़रिब बिअसाकल हजर, हीअ जेका तो वटि लठ आहे इहा खण तूं पंहिंजे पथर जे मथां हण। हाणे हिन पथर जे अंदरि 2 तफ़सीर आहिनि। हिकिड़ा उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाईंदा त ईअं बसि सादो हिकिड़ो पथर हुयो, अलाह जो हुकुम थियो मूसा खे त मूसा हाणे तूं पंहिंजी लठ खणी करे हिन पथर जे मथां लॻाए। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो हीअं लठ खणी करे उन में लॻाई त उन मां जा 12 चश्मा पाणी जा जारी थी विया। असल में हे 12 कबीला हुया हिननि जा घणा कबीला हुया टोटल रहण वारा? 12 कबीला। पोइ हर हिकिड़े कबीले जे लाइ अलॻि अलॻि पाणी जो त ज़ाहिर आहे कॾहिं कॾहिं घर में ई 10 माण्हू हूंदा आहिनि, उहे ई पाण में न ठहंदा आहिनि, उन्हनि जो बि नाठा हूंदो आहे। त पोइ हर हिकिड़े कबीले जो अलॻि अलॻि उतां पाणी जो माना चश्मो निकितो। हिकिड़ो तफ़सीर इहो आहे त आम हिकिड़ो पथर हुयो जंहिंखे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम लठ खणी करे लॻाई, उन मंझां पाणी जा 12 चश्मा जारी थी विया, जंहिंजो ज़िक्र अल्लाह साईं क़ुर में फ़रमायो आहे। अच्छा, के उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त न, इहो हुयो पथर जेको जंहिंजे मथां हज़रत मूसा लठ हईं, इहो हिकिड़ो पथर ॿियो हुयो जेको शुरू जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुयो, जंहिंजी रिवायत इहो वाक़ियो बुख़ारी शरीफ़ जे अंदरि ग़ालिबन मुस्लिम शरीफ़ जे अंदरि बि आयल आहे।
हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ इहो मूसा जी तबीयत हूंदी हुई, ज़ाहिरा नबी आहे, नबी पाक ऐं साफ़ ऐं आफ़ीफ़ ऐं मासूम हूंदो आहे। हज़रत मूसा जी तबीयत इहा हूंदी त पंहिंजे मुंहं सां वेंझण वग़ैरह जो ॾाढो पंहिंजो माना परदे जो हिन उन शइ जो ख़्यालु कंदो। पोइ हुनजी क़ौम वारा जेके हुया उन्हनि खे त थोरो घणो मिड़ी अॻ में बि हुयो। पोइ हुननि पंहिंजो पाण में वेठे पिए तज़किरा कया त यार छा मसइलो आहे, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रुॻो पंहिंजे मुंहं सां इहो माना हूंदो आहे। पोइ इहा ॻाल्हि थोरी हिननि हुलाई त शायदि लॻे थो हज़रत मूसा में का बीमारी आहे हुननि जी ॻाल्हि। पोइ इहा ॻाल्हि जेका हिननि पंहिंजो पाण में अलाह तलीम बिदात सुदूर आहे, अलाह हर शइ खे ॼाणे थो। पोइ बुख़ारी शरीफ़ इहा रिवायत आंदी आहे त पोइ उन में हज़रत मूसा जो हिकिड़ो दफ़ो वेंझण जो वियो त कपिड़ा लाहे करे उते रखियईं, पथर पियो उन जे मथां, पथर जे मथां जो रखियईं त पथर कपिड़ा खणी अॻिते निकिरणु लॻो। हाणे मूसा अलैहिस्सलाम कपिड़ा हुजनि त ॿाहिरि निकिरे न, त हज़रत मूसा रड़ पियो करे 120 हज़र मुंहिंजा कपिड़ा पथर, मुंहिंजा कपिड़ा पथर, तो पथर अलाह जो हुकुम सां हे उहो पथर हुयो जेको मूसा जा कपिड़ा खणी करे जेको निकितो हुयो। पोइ मूसा बि ॿाहिरि हुनजे कढ जो निकितो त कुझु माण्हू उते बीठा हुया जिन हज़रत मूसा खे ॾिसो, अलाह खे इहो ज़ाहिर करिणो अथव तव्हां चवंदा त मूसा में बीमारी आहे, बीमारी हुन में का बि कान्हे का। ॾिठईं यार मूसा त माशाअल्लाह सिहतमंद आहे, तंदुरुस्त आहे, हुन में का बि बीमारी न आहे। अजायो इहा ॻाल्हि, अलाह खे इहा ॻाल्हि हुननि जे साम्हूं ज़ाहिर करणी ऐं उन्हनि खे वावखो करणी, ॿुधाइणो हो त हज़रत मूसा जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को बि मर्ज़ वग़ैरह न आहे। त जंहिं वक़्तु मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तलब कयो पाणी पंहिंजी क़ौम जे लाइ, पोइ असां चयोसींसि त इज़रिब बिअसाक अल हजर, पंहिंजी जेका लठ उहा खणी करे पथर खे हणो। फन फजरत, पोइ फुटिया उन मंझां उन पथर मां इसरता अशरत आईना, 12 चश्मा पाणी जा। क़द आलिम कुल्लु नासिम मशरबहुम, ऐं तहक़ीक़ जेको आहे सो पंहिंजो सुञाणे वरितो हर हिकिड़े क़बीले मशरबहुम, पंहिंजे पीअण वारी पीच, पाणी जी पीच हूंदी आहे न, माना पीअण वारी जाइ जेका हुनजी हुई। अलाह ताला फरमाइनि थो कुलू खाओ बि वशरबू पियो मिर रिज़्क़िल्लाह, अलाह जे रिज़्क़ मंझां, वला तासौ फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन, ऐं न फिरो ज़मीन जे अंदरि फ़सादी बणिजी करे। अलाह जे रिज़्क़ मां खाओ पीओ पर फ़सादी बणिजी करे ज़मीन जे अंदरि न घुमो। आई ॻाल्हि सम्झ में। हाणे जेको अॻिते बयानु आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका क़ौम हुई, जीअं तव्हां उनजो अॻ में तव्हां ज़िक्र पढ़ी आहियो त उन्हनि जे लाइ खाधे जो इंतज़ाम हुयो मन ऐं सलवा जो, मन ऐं सलवा वग़ैरह खाई कंदा। पोइ हिननि माण्हुनि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो त साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त मन ऐं सलवा जेका आहे असां हाणे न खाईंदासीं, असांखे नयूं शयूं खपनि। सब्ज़ी आहे, दाल आहे, साॻु आहे, सम्झो था, तूरी आहे, भिंडी आहे, करेलो आहे, या इहे जेके सब्ज़ियूं आहिनि मुख़्तलिफ़ शयूं हुजनि, असां हाणे उहे शयूं खाईंदासीं। हिकिड़े इन खाधे जे मथां इक्तिफ़ा नथा करे सघूं, हिननि इहा घुर कई। वईद कुल तुम, जॾहिं तव्हां चयो ए मूसा लन नस्विर अला तामिन, हाणे असां हरगिज़ सबुर न कंदासूं अला तामिन वाहिदिन, हिकिड़े खाधे जे मथां। फदउ लना, दुआ घुर तूं असांजे लाइ, रबक, पंहिंजे रब खां, युख़रिज लना, त पोइ पैदा करे असांजे लाइ, मिम्मा तुंबितुल अर्ज़, जेके शयूं ज़मीन पैदा कंदी आहे, मिम बकलिहा, पंहिंजो साॻु आहे, व किसा इहा बादरंग आहे, व फूमिहा, कणक आहे, व अदसिहा, दाल आहे, व बसलिहा, ऐं जेको आहे सो बसर वग़ैरह, माना मुख़्तलिफ़ शयूं हुजनि जेके असांजे लाइ माना अलाह तबारक व तआला पंहिंजो पैदा करे। हिननि इहा घुर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां कई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि खे चए त क़ाल अतस्तब्दिलून अल्लज़ी हुव अदना बिल्लज़ी हुव ख़ैर, छा तलब कयो था तव्हां उन शइ जी जेका घटि आहे, बिल्लज़ी हुव ख़ैर, उन शइ जे एवज़ जेका तमामु सुठी आहे। तव्हांखे त भेण बग़ैर महिनत जे, बग़ैर मुशक़त जे, हर शइ जे तव्हांखे घर वेठे जेका शइ मिले थी उनखे छॾे करे तव्हां हल्की शइ जी जेको आहे पंहिंजो कयो था, तलब था कयो। पोइ एहबितू मिस्रन, पोइ अलाह तबारक व तआला चवनि था हाणे तव्हां लही वञो, छो त अल्लामा ज़मख़शरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, हीअ जिते आबाद हुया जंहिं मैदान में, उहो मैदान हीअं हेठि शहर हुया, हीअ मैदान हीअं घणो मतिलबु मथे हूंदो। अलाह ताला चवंदा एहबितू, लही वञो तव्हां शहर जे अंदरि, फ़इन लकुम मा सअलतुम, पोइ जेको तव्हां जंहिं शइ जो सुवालु कयो था उहो सभु शयूं आहिनि, वञो ॿिज वठी अचो, ॿिज खणी करे ज़मीन जे अंदरि हर हणी करे पोइ इहे ॿिज तव्हां उछलायो, बसर बि उन मां निकिरंदो आहे। जेके बि अलाह साईं ज़मीन जे अंदरि पैदा करण जी सलाहियतूं जिन जिन शयुनि जूं रखियूं आहिनि उन्हनि जा ॿिज उछलायो त तव्हांजे लाइ ईंदा। वज़ुरिबत अलैहिम ज़िल्लत वल मस्कन, ऐं हई वई उन्हनि जे मथां ख़्वारी ऐं तंगी, वबाउ बिग़ज़बिन मिन अल्लाह, ऐं मोटिया ॾमर अलाह जे सां, ज़ालिक बिअन्नहुम, इहो इन जे करे जो कानू यकफ़ुरून बिआयातिल्लाह, इहे क़त्ल कंदा न मञींदा हुया अल्लाह जी आयतुनि खे, ऐं क़त्ल कंदा हुआ अंबिया खे बग़ैर हक़, बग़ैर कंहिं हक़ जे। हाणे ॻाल्हि असल में इहा आहे त जेके शयूं हिननि माना हिकिड़े खाधे ते इक्तिफ़ा कोन कयो,
घुरियूं त असांखे जेको आहे सो जुदा जुदा खाधा खपनि, असां जेके वञी करे खाईंदासीं। अलाह तबारक व ताला जेके ज़मीन मां निकिरंदा आहिनि, बकलिहा साॻो आहे, व किसा आहे, ऐं उन मां बादरंग वग़ैरह आहे, वफ़ूमिहा कणिक आहे, व अदसिहा दाल ऐं बसर। पर इहे काफ़ी शयूं आहिनि जेके ज़मीन मंझां पैदा थियनि थियूं। अलाह तबारक व ताला हिते उन्हनि मां चंद शयुनि जो ज़िक्र बयानु फरमायो आहे, त इहे सभु शयूं पोइ उन्हनि खे हुकुम थियो त बाबा तव्हां वञो। पर इन मंझां व बसलिहा जेको ही बसर जो तफ़सीर आहे, या मिसाल थूम वग़ैरह आहे, इन्हनि जे आदाब जे मुतालिक़ अचे थो त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि त माशाअल्लाह सभु ज़मीन मां पैदा थींदड़ फ़ाइदेमंद आहिनि। पर काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके खाई करे मस्जिद जे अंदरि अचण जे मुतालिक़ आहे त मना थियल आहे। बसर जीअं माण्हू खाईंदो पोइ थोरी स्मेल वग़ैरह उनजी धप रहंदी आहे बसर जे अंदरि। या वरी जेकॾहिं माण्हू थूम वग़ैरह जे इस्तेमालु कंदो आहे त पोइ उन में बि जीअं रिवायतुनि जे अंदरि अचे थो त हिकु दफ़ा साहबी मानी खणी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ, ज़ाहिर आहे सलाद वग़ैरह जीअं अॼुकल्ह असां मानी खां अॻु में रखंदा आहियूं, आई उन में थूम बि पई, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थूम कोन खाधी। त पोइ हिकिड़े साहबी चयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला हीअ शइ हराम आहे छा? पाण फरमायो, अलाह जंहिंखे हलाल कयो आहे त उहा शइ हलाल आहे, उहा हराम कीअं रहंदी? अलाह जा रसूल भला तव्हां नथा खाओ, छाजे करे? पाण फरमायो, इन जे करे त मुंहिंजो त सॼो ॾियाड़ो ॻाल्हाइणु फ़रिश्तनि सां हूंदो आहे, ऐं फ़रिश्ता जेका आहे उहा अलाह जी नूरानी मख़लूक आहे। हीअ थूम में थोरो स्मेल वारो मसइलो थींदो आहे, इन जे करे मां थूम इस्तेमालु न कंदुमि। या किन बुज़ुर्गनि हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, अलाह वारो वॾो चोटी जो बुज़ुर्ग हुयो, सुठो माण्हू हुयो माशाअल्लाह। पोइ उनखे हुई बीमारी हूंदी, माना पेट में मादे जे अंदरि गैस पैदा थींदी हुअसि घणी। पोइ उन गैस पैदा थियण जे करे उनखे तकलीफ़, पोइ कंहिं हकीम उनखे मशवरो ॾिनो त तव्हां हुको इस्तेमालु कयो। हुको न हूंदो आहे इहो जेको अॻ में ठिकर जो हूंदो, इनखे तव्हां पीअंदव। काफ़ी माण्हू असांजे इलाइक़नि में बि चवंदा हुआ भाउ हुको, हा उन में गैस वग़ैरह जी को शायदि ख़ारिज थियण जो को मसइलो आहे, तव्हां इस्तेमालु कयो, इस्तेमालु कंदो। पोइ हिकिड़ो दफ़ो राति जो सुतो जो पियो त उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब में आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब में आया, पर चूंकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहुं मुबारक अॻिते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठि मुबारक हेॾे पोइते। हाणे उहो जेको अलाह जो नेक मानो हुयो परेशान थियो त यार अलाए छा मसइलो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक पंहिंजो अॻिते आहे पुठि। वरी हिन कोशिशि करे चई मां कोशिशि करे ख़्वाब में ॾिसां थो त अलाह जे रसूल जे चहिरे जे आॾो वञा, पर वरी जो वञा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मुंहुं मुबारक। पोइ हे वीचारो परेशान थियो। परेशान थियण खां पोइ पंहिंजो सुबुह जो जीअं उथियो त उन वक़्त जे अंदरि शायदि को बुज़ुर्ग हुयो, अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि या ॿियो को अहिड़ो बुज़ुर्ग, जंहिंखां अची करे हिन पंहिंजे ख़्वाब जी ताबीर पुछा कई त साईं हे मां राति जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब में ॾिठो आहे, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माना पुठि हुई ऐं चहिरो परते हुयो। चई भला तूं हुको पीअंदो आहे छा? हुन चयो हा साईं, मूंखे कंहिं हकीम चयो आहे त तव्हां हुको पीअंदा कयो, इहो गैस जे ख़ारिज। चई तव्हांजे वात मां हिन हुके जी स्मेल जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो चहिरो मुबारक परते कयो। इन जे करे माण्हू कॾहिं बि जेके इबादात हूंदियूं आहिनि, क़ुर शरीफ़ जी तिलावत आहे, निमाज़ आहे, उनजे लाइ सभ खां बहितरीनु सुठो तरीक़ो जेको सुन्नत जो आहे ॾंदणु। ऐं जेकॾहिं माण्हू को बसर या थूम वग़ैरह या अहिड़ी का शइ खाई करे मस्जिद बि ज़ाहिर आहे फ़रिश्तनि जो माहौल हूंदो आहे, चारो तरफ़ अलाह जा मुक़रर फ़रिश्ता मस्जिद जे अंदरि हूंदा आहिनि। अहिड़ी जॻह ते माण्हू अचे त पोइ आदाब जे ख़िलाफ़ु आहे इहा शइ इस्तेमालु करे जेकॾहिं अचे थो त उहा अलाह जी जेका नूरानी मख़लूक आहे उन्हनि खे तकलीफ़ ऐं अज़ियत पहुचंदी आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? त बहरहाल त पोइ हिननि चयो त असां हाणे हिकिड़े खाधे जे मथां सबुरु कोन कंदासीं। फदो लना रब खां, पोइ पंहिंजे रब खां तूं असांजे लाइ दुआ घुर, युख़रिज लना कढे असांजे लाइ मिमा उहे शयूं, तुम्बितुल अर्दु मिन बक़लिहा जेका ज़मीन पैदा कंदी आहे, साग आहे, पंहिंजो बादरंग आहे, कणिक आहे, व अदसिहा दाल आहे, व बसलिहा या बसर। क़ाल अतस्तब्दिलून, त हज़रत मूसा हिननि खे चयो त तव्हां उहा शइ जेको आहे पंहिंजो अतस्तब्दिलून लदी, छा तव्हां तब्दील करे था वठो, अल्लदी जेका उहा अदना बिल जेका सादी आहे, बिल्लदी उहा ख़ैर उन शइ जे बदिले में जेका तमामु सुठी आहे। ए बि तूं हाणे वञो तव्हां शहर जे मिस्रनि शहर में लही करे कंहिं शहर में वञो, फ़इन लकुम मा सअलतुम, पोइ बेशक तव्हांजे लाइ जेको तव्हां सवाल कयो, वज़ुरिबत अलैहिमु ज़िल्लतु वल मस्कनतु, ऐं हई वई उन्हनि जे मथां ख़्वारी ऐं तंगी। ज़ाहिर आहे बग़ैर मुशक़त जे पहिरीं शइ मिले पई, हाणे त महिनत करणी पवंदी उन्हनि खे न, अची करे महिनत कनि, ज़मीन में हरो हणंदा, वरी ॿिज उछलाईंदा, वरी इंतज़ारु कंदा, वरी उनखे पाणी ॾींदा, जॾहिं वञी उहा शइ तयारु थी करे उन्हनि खे मोटंदी। ऐं तंगी बि पंहिंजे मथां मुसलत कयूं, अबाउ बिग़ज़बिन मिन अल्लाह, मोटिया ॾमर अलाह जे सां। ज़ालिक बिअन्नहुम, इहो छाजे करे? इहो इन जे करे जो न मञींदा हुया अलाह जे
बेआयातिल्लाह, अल्लाह जे पंहिंजो हुकुम खे, ऐं क़तल कंदा हुआ अंबिया खे बग़ैर हक़, माना नाहक़ सां नबियनि खे क़तल कंदा। इहा बनी इसराइल वारनि जे अंदरि, यहूदियुनि जे अंदरि इहा वॾे में वॾी साज़िश इहा हुई। हज़रत शायदि अबू उबैदुल्लाह बिन जर्राह इन आयत जी तफ़सीर कई आहे, कानू यकफ़ुरून बेआयातिल्लाहि व यक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़ जी। त बनी इसराइल जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो हुयो जिते तक़रीबन 33 नबी अल्लाह ताला इलाइक़ो हुयो, पर हुन में चूंकि खोड़ मुख़्तलिफ़ माण्हू हुया, हिकिड़ी जाइ ते हिकिड़े इलाइक़े में मुख़्तलिफ़ उन्हनि जे पाड़नि में मुहलनि में अल्लाह साईं 33 नबी मोकिलिया, जेके उन्हनि खे दीन जी दावत ऐं तबलीग कनि पिया। पोइ हिननि छा कयो, 33 उहे नबी ऐं 77 उन्हनि जा जेका उन्हनि जा जेके दोस्त हुया, उन्हनि खे सुबुह जे टाइम 10 बजे ताईं उन्हनि 33 नबियनि खे चई, यार रोज़ जेॾी महिल जाॾे वञूं था, हे का न का तबलीग खयूं वेठा आहिनि, का न का ॻाल्हि कयूं वेठा आहिनि। पाण में सभिनी क़ौमुनि वारनि इन जेके 33 क़ौमूं हुयूं पाण में मशवरो करे उन 33 अंबिया खे ऐं उनजे 77 साहब इकराम खे सुबुह जो 10 ताईं माना उन्हनि खे शहीद करे छॾियो। या हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ बि अचे थो, उनखे बि इन्हनि क़तल कयो। उनजो वरी सबबु इहो बयानु थो कयो वञे त हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जिते रहंदो उते हिकिड़ो वक़्त जो बादशाह हुयो जंहिं पंहिंजी भाणेजी सां निकाह कयो। हज़रत यहया खे जॾहिं खां उन्हनि जी शरीयत में बि भाणेजी सां निकाह हराम हुयो, हज़रत यहया खे जीअं ख़बर पई त हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम उन ॾे आयो त हे तूं छा थो करें, तोखे अल्लाह ताला जेको हुकुम फरमाए उनजे मां तूं निकाह कर, तूं भाणेजी सां निकाह करे वेहीं थो, मुंहिंजे मथां इहो फ़र्ज़ु आहे त मां तोखे इहा शरीयत जी ॻाल्हि सम्झायां, इन जे करे तूं इन शइ खां मुड़ी वञे। तूं केरु थींदो आहे मूंखे सम्झाइण वारो, बादशाह मां आहियां थो? चई वक़्ती तौरु तूं जेकॾहिं बादशाह आहीं बि सही, पर मूंखे शरीयत जी ॻाल्हि तोखे ॿुधाइणी आहे। इन गैज़ ऐं गज़ब जे करे उन बादशाह वक़्त जे हज़रत यहया खे बि शहीद कयो। त यहूदी जेके हूंदा न, कानू यकफ़ुरून बिआयातिल्लाह, हिकु त अल्लाह जी आयतूं जेके आहिनि उन्हनि खे न मञींदा हुया, ॿियो हिननि में छा हुयो, वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़, ऐं क़तल कंदा हुया नबियनि खे नाहक़। ज़ालिक, हाणे मां पहिरियों बि तव्हांखे काफ़ी दफ़ा इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त जेकॾहिं घणी लंबी चौड़ी तफ़सीर में माण्हू वेंदो त पोइ हिकिड़ी आयत जे अंदरि ई माण्हू खे महीना लॻी वेंदा आहिनि। इन जे करे असां आम माण्हू जे फ़हम जे हिसाब सां, सम्झ जे हिसाब सां मुख़्तसर ॻाल्हि हुन जे आॾु रखूं था जीअं ॻाल्हि सम्झे। बहरहाल माना उन्हनि जो नबियनि जो को बि क़ुसूर न हुयो, बग़ैर क़ुसूर जे उन्हनि खे हिननि माना क़तल कयो। ज़ालिक बिमा असव व कानू यातदून, इहो इन करे जो बेफ़रमान थिया ऐं हद खां लंघी वेंदा हुया। इन्हनि जे अंदरि इहे आदतूं हुयूं जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला इन्हनि जा इहे मामलात ऐं मसाइल बयानु फ़रमाइनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे इन क़ुर मजीद जे मथां सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। आमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुफ़्त जी बारिश जीतनि जी न, मच्छर न हुया मां।